नाज़रीन असां एक अहम खबर शेयर करे रहिया आहियूं त सियालकोट में पीटीआई जे जलसे जी तैयारियुनि दौरान पुलिस चढ़ाई कई आहे, जंहिं दौरान पुलिस लठबाज़ी ऐं आंसू गैस जी शेलिंग करे जलसे गाह में मौजूद पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करे छडि॒यो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पुलिस जलसे गाह में मौजूद पीटीआई अॻवान ओस्मान डार समेत केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जलसे गाह खे कड़ो चाढ़े सामान खणणु शुरू करे छडि॒यो आहे। जलसे गाह ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे कंटेनर रखे सील करे वरी नफ़री मुक़रर कई वई आहे। नाज़रीन डीपीओ सियालकोट जो चवणु आहे त इजाज़त बिना इबादत गाह जे साम्हूं जलसे करण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। हाई कोर्ट जे हुकुम ते ग्राउंड खाली करायो आहे। जलसे लाइ मुतबादल जगह ॾियण लाइ तैयार आहियूं। नाज़रीन पीटीआई अॻवान शफ़क़त महमूद जो चवणु आहे त गिरफ़्तारियुनि सां सियालकोट जे जलसे खे नथो रोके सघिजे। पीटीआई सियालकोट में जलसो ज़रूर कंदी। नाज़रीन असां अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सियालकोट में पीटीआई जे जलसे जी तैयारियुनि दौरान पुलिस चढ़ाई कई आहे, जंहिं दौरान पुलिस लठबाज़ी ऐं आंसू गैस जी शेलिंग करे जलसे गाह में मौजूद पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करे छडि॒यो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पुलिस जलसे गाह में मौजूद पीटीआई अॻवान ओस्मान डार समेत केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जलसे गाह खे कड़ो चाढ़े सामान खणणु शुरू करे छडि॒यो आहे। जलसे गाह ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे कंटेनर रखे सील करे वरी नफ़री मुक़रर कई वई आहे। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। डीपीओ सियालकोट जो चवणु आहे त इजाज़त बिना इबादत गाह जे साम्हूं जलसे करण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। हाई कोर्ट जे हुकुम ते ग्राउंड खाली करायो आहे। जलसे लाइ मुतबादल जगह ॾियण लाइ तैयार आहियूं। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पीटीआई अॻवान शफ़क़त महमूद जो चवणु आहे त गिरफ़्तारियुनि सां सियालकोट जे जलसे खे नथो रोके सघिजे। पीटीआई सियालकोट में जलसो ज़रूर कंदी।